ॻाल्हि ॿोल हले पई क्लाइमेट चेंज जे हवाले सां, जीअं मौसमूं चेंज थियनि पियूं, जीअं बरसाति थिए पई त ईअं ई बीमारियूं बि खोड़ सारियूं अटैक कनि पियूं। सो आफ़ाक़ साहिब सां उहा ई ॻाल्हि कंटिन्यू कयूं था। जी आफ़ाक़ साहिब। सो उहे पाणी जॾहिं मैनेज नथो थिए ऐं रस्ते ते डंडूं ढोरा ऐं दुॿा ठही बीहनि था, हालांकि साफ़ु पाणी आहे, मींहं जो पाणी जमा करे सघिजे थो। मींहं जो पाणीअ जे लाइ उहे खूह ठाहे सघिजनि था जंहिंमें अंडरग्राउंड वाटर रिचार्ज थींदो आहे। जी सभु दुनिया करे पई, असां वारनि ॾाहनि खे, असां वारनि हुकुमराननि खे ऐं मैनेजमेंट जेके बि ब्यूरोक्रेसी आहे, टेक्नोक्रेट्स बि आहिनि ऐं ब्यूरोक्रेट्स बि सॼी ख़बर आहे। न आहे त को हू कंहिं जॻह जी ख़बर न अथनि। उन्हनि खे जेकॾहिं मैनेज कनि त ॾाढो सुठो थी वेंदो। उन मींहं पाणीअ में असां सब्जियूं, गाह, एग्रीकल्चर खां वठी करे पीअण जे लाइ साफ़ु पाणी इस्तेमालु करे सघूं था, पर उहो ज़ाया थिए थो। ज़ाया थियण जी सूरत में दुॿनि में जॾहिं बीहो थो त फंगस उन में अचे थो, पाणीअ में बैक्टीरियाज़ अचनि था, मच्छरनि जी अफ़ज़ाइश ई पाणी आहे। ॿियो वरी तव्हां ॾिठो हूंदो, असां वटि वेस्ट, सॉलिड वेस्ट ऐं लिक्विड वेस्ट ॿई मैनेज कोन थींदा आहिनि। सॉलिड वेस्ट कचरा कुंडियूं आहिनि, उते पियो आहे, उनजे मथां जॾहिं मींहुं पए थो त उन में बचियल खाधा आहिनि, सब्जीअ अंडनि जा छिलका आहिनि, अहिड़ियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके असां फिटी कयूं आहिनि। उनजे मथां जॾहिं पाणी किरे थो त डीकम्पोज़ थियणु शुरू थिए थो। उन में हिकिड़ी बदबू थिए थी ऐं उन बदबू में बि ख़ुदि जरासीम आहिनि जेके साह जे थ्रू असांजे फेफड़नि ताईं न सिर्फ़ु पर असांजे दिमाग़ ताईं हलिया वेंदा आहिनि। उन्हनि जी साइज़ एतिरी त सन्हड़ी हूंदी आहे जो ईअं सम्झो हिकिड़ो ॿारु आहे, उनजो ॿारहों हिसो अहिड़े क़िस्म जी उन्हनि जी साइज़ आहे। उहो पार्टिकल्स, नैनो पार्टिकल्स में हलिया वेंदा आहिनि। हाणे इहो आम आहे, असां वटि असांखे ख़बर ई न आहे त असां किथां लंघियासीं त वठिजी वियासीं। नॉर्मली असांजी प्रैक्टिस आहे, असां नकु बंदि कंदा आहियूं छो त असांखे बदबू सताईंदी आहे, असांखे ॿियो कुझु न सताईंदो आहे। उहे जरासीम असांजे कपिड़नि खे बि लॻंदा आहिनि, हथनि खे बि लॻंदा आहिनि। छुहण जी शइ आङुरियूं आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी सेंसिटिव आहे, उहा खाइण जी शयूं बि आङुरियूं आहिनि। जेकॾहिं चमचे खे बि हथु लाथव, उन सां बि खाओ था त वेंदा ज़रूरु तव्हां सां। मींहं खे जेकॾहिं असां मैनेज करे वियासीं त असां इन्हनि घणनि बीमारियुनि खां, गंद वॾी बीमारी आहे असल में, पाणी गंदो थिए बि उहा बीमारी पैदा थो करे। रस्ते ते गंद पियो हुजे या तव्हांजे घर में, ऑफिस में या पाड़े में किथे बि कहिड़े बि क़िस्म जी गंदगी आहे, उहा मींहं पाण ख़राबु शइ कोन्हे का, असांजी मैनेजमेंट ख़राबु आहे बुनियादी तौर ते।